पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे वेलकम चवंदासीं। दोस्तों अचण वारे एपिसोड में जॾहिं अगरि ग़लती जाबर वारा करे वेठा नी माई यानी जेका नुकराणी आहे इन खे अगरि मारे वेठा या इन खे ग़ाइबु कयूं अगवा करे गुम करे छॾियऊं त पोइ ही ॿे टंगा फासदा। चवंदा आहिनि न सियाणो कां ॿे टंगो फासंदो आहे। पोइ जाकिर ख़ान अञा परे जेको आहे शक कंदो इन्हनि जे मथां त माई खे छा हिननि ई ग़ाइबु कयो आहे, हिननि ई मारियो आहे। पोइ हिननि जे लाइ अञा मुसीबत बणिजी वेंदी। हाणे ही इन जी कोशिशि में आहिनि। ऐं जाकिर ख़ान ॾिठो तव्हां वरी ॿीहर सांवल वटि वियो, सांवल खां वरितईं सांवल काफ़ी ॻाल्हियूं ॿुधायूं, जाकिर बि ॻाल्हियूं कयूं त हीअ ॻाल्हि हीअं जाबर मुंहिंजे कन में तुंहिंजे लाइ ज़हर न आहे भरियो। ऐं अहिड़े हिसाब सां हिन जूं कचारियूं इहे थींदियूं आहे तो जाकिर ख़ान मोटी ईंदो। जाकिर ख़ान इन जे लाइ इंक्वायरी करे रहियो आहे बार बार त असली दुश्मन मां पकड़िया कंहिं ग़रीब खे नुक़सान या ज़ुल्म न मां करे विया कंहिं ग़रीब ते। इन चकर में हू आहे। बहरहाल एॾो आसान न आहे जाकिर ख़ान जे लाइ असली दुश्मन ज़ाहिर करणु, छो त होॾो बि हू टे दिमाग़ यानी जाबर, रुंडो ऐं हसीना शैतान टई आहिनि। हेॾो हिकु सांवल आहे। जाकिर ख़ान सभिनी ॻाल्हियूं नोट कंदो वञे थो। नेठि काफ़ी किस्तनि खां पोइ, घणनि किस्तनि खां पोइ कुझु न कुझु चवंदा आहिनि न खीर खंडु ज़ाहिर थींदो।